खंडू स्टॉप वेझो सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत फ़कीर नूह होथियाणी रहमतुल्लाह जे सालियाना उर्स मुबारक जो 3 ॾींहंनि वारियूं तक़रीबूं जारी आहिनि। मेले जे ॿिए ॾींहुं सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल जे मलाखड़े में सिंध जे मशहूर पहलवाननि सैयद रियाज़ शाह, माशूक बुगटी, अला बख्शीदी, सैयद गुलाब शाह, मौला बख्शीदी ॾिनो उर्फ़ पापड़ जत ऐं ॿियनि मल पहलवाननि हिस्सो वरितो ऐं ज़ोर आज़माई करे शाइकीन खां ख़ूब दाद हासिल कयो। मलाखड़े में पहलवान राहिब ट्रगड़ खानो शर्थे मल मारे पहिरीं पोज़ीशन, पहलवान अब्दुल जब्बार परियार मल्हार शीदी के मल मारे ॿी पोज़ीशन, मल पहलवान सैयद अयाज शाह शरीफ वीनस के मल मारे 3 पोज़ीशन हासिल कई। मेले में रांदीकनि मिठाइयुनि जे स्टालनि सां गॾु माण्हुनि जे विंदड़ लाइ वॾा वॾा झूला पिणु सजाया विया आहिनि। सूफ़ी बुज़ुर्ग फ़कीर नूह होथियाणी रहमतुल्लाह जे उर्स मुबारक दौरान सिंध जो क्लासिकल वॾेरो मोहम्मद ख़ान जुणे जो पिणु फ़कीर सलीम नवपोटो ऐं फ़कीर अब्दुल गफ़ूर नवपोटो जी दावत ते ॻोठ दरगाह फ़कीर नूह होथियाणी पहुतो, जिते मटियारी ज़िले जो सीनियर साफ़ी फ़िदा हुसैन सोलंकी, फ़कीर शाहनवाज़ नवपोटो, फ़कीर तैमूर नवपोटो, फ़कीर वारिस नवपोटो, फ़कीर सलीम नवपोटो, फ़कीर मिठा ख़ान कमरदीन नवपोटो समेत ॿिया मोज़िज़ माण्हू मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।